बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अमीर इसरा प्रोग्राम वॉइस इट विद KTN न्यूज़ आहे लैला निसार। नाज़रीन जीअं तव्हांखे ख़बर आहे त हिन हफ़्ते पेट्रोल जे अघनि में घटिताई कई वई, पर गॾो गॾु हाणे इहे बि ख़बरूं अचनि थियूं त हिन वक़्तु असांजो मुल्क IMF जे शदीद प्रेशर में आहे। IMF पाकिस्तान खे चवे पियो त तव्हांखे असीं चयो हुयोसीं त जुलाई खां तव्हांखे बिजली ऐं गैस जूं क़ीमतूं वधाइणियूं आहिनि, इज़ाफ़ो करिणो आहे, जेको पाकिस्तान कोन कयो। पर हाणे जीअं ई पेट्रोल में हुननि घटिताई कई आहे उते IMF जो प्रेशर बिल्ड थी वियो आहे त जेके क़ीमतूं तव्हांखे जुलाई में वधाइणियूं हुयूं गैस ऐं बिजलीअ जूं, यानी बिजली हिकु दफ़ो अॻ में नाज़रीन तव्हांखे यादि हूंदो त महांगी थी चुकी आहे, वधी चुकी आहे, पर हाणे ॿीहर IMF पाकिस्तान ते प्रेशर विझे पियो त हुननि खे ॿीहर बिजली बि महांगी करणी आहे ऐं गैस 100% जो इज़ाफ़ो करिणो आहे। सो अॼु प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं त छा इन्हनि सभिनी चैलेंजिस खे निगरां हुकूमत मुंहुं ॾेई सघंदी, छा इन्हनि सभिनी चैलेंजिस खे असांजो मुल्क मुंहुं ॾियण जे लाइ तयारु आहे, या ही तमामु घणो ॾुखियो थियणु वञे पियो। गॾो गॾु असीं इहो बि ॾिसूं पिया त पहिरियों डॉलर तमामु घणो मथे वेंदो वञे पियो, पर हाणे असीं ॾिसूं था त डॉलर 300 खां हेठि आहिस्ता आहिस्ता लहंदो अचे थो। त असांजी मुल्की मईशत जो हाल जेको आहे कीअं लॻो पियो आहे। ऐं गॾो गॾु तव्हांखे ख़बर आहे त हिन हफ़्ते जी वॾी ख़बर, नवाज़ शरीफ़ साहब 4 सालनि खां बाद पंहिंजे मुल्क वतन ॾे वापसि पहुची विया आहिनि, त छा कंहिं अहम सियासी लीडर जी वापसी तां मुल्की मईशत ते को मस्बत असरु पइजी सघे थो या न, इहो बि प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। पंहिंजे पैनलिस्ट जी तरफ़ वधूं था ऐं गॾो गॾु तव्हां इहो बि ऐड कंदी हलां त गैस 100% वधाइण जे लाइ हाणे नाणे वारी वज़ारत इक़्तिसादी कमेटी जो इजलास बि कोठाए वरितो आहे ऐं फौरी तौर 100% गैस में इज़ाफ़ो करण जो मुतालबो अॻियां रखी छॾियो आहे। त हिकु तरफ़ का शइ सस्ती थी वञे थी त वरी असीं ॾिसूं था ॿियूं जेके अहम शयूं आहिनि उन्हनि में वाध असांखे नज़र अचे थी। ईअं छो आहे, पंहिंजे एक्सपर्ट्स जी तरफ़ वधूं था ऐं एक्सपर्ट्स जो तारुफ़ करायूं था, ॾिसूं था त हुननि जो छा चवणु आहे। मूंसां गॾु पैनल में मौजूदु आहिनि तमामु सीनियर इकोनॉमिक एक्सपर्ट डॉक्टर मिर्ज़ा इख़्तियार बैग। तव्हांखे मुसलसिल हू मुख़्तलिफ़ टेलीविज़न प्रोग्राम्स ते नज़र ईंदा रहनि था पंहिंजो एक्सपर्ट ओपिनियन ॾियण जे लाइ। अस्सलाम वालेकुम डॉक्टर मिर्ज़ा, बहुत शुक्रिया आपके वक्त का। बहुत शुक्रिया। ॿिए तरफ़ मूंखे जॉइन कयो आहे इंजीनियर सुरेश कुमार, जेको रीन्यूएबल एनर्जी एक्सपर्ट आहे। थैंक यू सुरेश, तव्हांखे बि वेलकम कजे थो, वरी महिरबानी तव्हांजी। सो सुरेश, तव्हांजी इजाज़त सां स्टार्ट डॉक्टर मिर्ज़ा खां असीं कयूं था, उन्हनि खां पुछूं था त आख़िर मईशत जो छा हाल लॻो पियो आहे। डॉक्टर मिर्ज़ा, बहुत सबसे पहले सादा सवाल आपसे पूछूंगी कि इस वक्त आपको मुल्की मईशत किस तरह से नज़र आ रही है? क्या बेहतरी की तरफ जाती हुई दिखाई दे रही है या आपको दूर दूर तक कोई उम्मीद, कोई आसरा नजर नहीं आ रहा? देखिए, ये तो बात गलत होगी कि दूर दूर तक कोई आसरा नजर नहीं आता। मुल्की माशत में जो इकदाम, सख्त इकदाम लिए गए हैं उससे बेहतरी आई है, और उसमें मैं जल्दी आपको हवाला दे दूं कि डॉलर का रेट जो है वो मुसलसल कम हो रहा है, रुपये मजबूत हो रहा है, डॉलर की स्मगलिंग तकरीबन रुक गई है। खास तौर से अफगानिस्तान जिस तरह से डॉलर जा रहा था, अफगान ट्रांजिट ट्रेड पे भी बड़ी सख्तियां और नए कवानीन लगाए गए हैं। उसके बाद शुगर की स्मगलिंग बंद हो गई है, जो कंटेनर और ट्रक के ट्रक जा रहे थे वो सब रोक दिए गए हैं। और डीजल की जो बड़े पैमाने पे हमारे यहाँ स्मगलिंग ईरान से हो रही थी, मुल्क के सैकड़ों पेट्रोल स्टेशन में ईरानी डीजल जो है वो फरोख्त हो रहा था, जिसकी वजह से गवर्नमेंट को अरबों रुपए का टैक्स का और ड्यूटी का नुकसान हो रहा था। वो तमाम चीजें एड्रेस की गई हैं, और इसमें मैं यहाँ आपके अफवाज पाकिस्तान को भी मुबारकबाद पेश करता हूँ, और केयरटेकर की कुछ इंतजामी महरक़ात हैं जिसकी वजह से ये आपको एक चेंज नजर आया है। आज 278 रुपए का डॉलर है जो 305 रुपए था। तो ये आप देखें 30-32 रुपए डॉलर नीचे आया, जो सोच नहीं सकते थे हम कि कभी होगा। हम बात कर रहे थे 350 की, और मार्केट में डॉलर दस्तयाब नहीं था। आज मार्केट में डॉलर लेने वाला कोई नहीं है, और डॉलर पड़े हुए एक्सचेंज कंपनियों में। डॉक्टर मिर्ज़ा, ये पॉइंट आ गया कि आपको बेहतरी की तरफ मईशत जो है वो जाती हुई, यानी कुछ जो है कुछ ना कुछ हुआ है जो कि बेहतर हम जिसको कह सकते हैं। अब मेरा दूसरा सवाल आपसे ये होगा कि क्या इस वक्त पाकिस्तान IMF के शदीद दबाव में है कि बिजली की कीमतें भी बढ़ानी है? एक तरफ पेट्रोल 40 रुपये कम हो गया, लेकिन उसके साथ साथ क्या इस वक्त हमारा मुल्क प्रेशर के अंडर है कि गैस की कीमतें भी बढ़ानी है और उसके साथ साथ बिजली की कीमत फिर से बढ़ानी है?
ये बात आपकी बिल्कुल सही है कि पाकिस्तान आईएमएफ के प्रेशर में बहुत ज्यादा है, क्योंकि आईएमएफ का रिव्यू जो ये नया लोन दिया था, सेकंड रिव्यू ड्यू हो चुका है। और आईएमएफ उससे पहले दो तीन चीजें चाहता है। एक तो वो ये कहते हैं कि आप 100 से 200% गैस की कीमतें बढ़ाएं, और ये रेजिडेंशियल कंज्यूमर भी उसमें शामिल है, इंडस्ट्री भी उसमें शामिल है। हालांकि इंडस्ट्री की जो कंसेशनल सब्सिडाइज रेट थे वो खत्म कर दिए गए, पांचों एक्सपोर्ट ओरिएंटेड इंडस्ट्री के नॉर्मल रेट लगा रहे हैं, लेकिन वो कहते हैं ये नॉर्मल रेट भी आपकी लागत से कम है, इसलिए आपका सर्कुलर डेट हो रहा है और सर्कुलर डेट को अरेस्ट किया जाए। दूसरी जो उनकी डिमांड है वो ये है कि खसारे में चलने वाले कौमी इदारे जिसमें पीआईए है, रेलवे है और स्टील मिल है और डिस्कोज हैं, इनको फौरन जो है वो उसकी निचकारी की जाए, क्योंकि ये 500 अरब रुपए सालाना नुकसान कर रहे हैं। उनका ये भी कहना है कि पेंशन का बिल जो इतना ज्यादा आपका हो गया है, जो तकरीबन दिफा का बजट है, उसमें आप इस्लाहात लाएं, और ये जो ओपन है आपकी अनलिमिटेड पीरियड के लिए हस्बैंड वाइफ के लिए, उसमें चेंजेस ला रहे हैं कि पेंशन अब सस्टेनेबल नहीं रही है, अब इस अदायगी की से बहुत ज्यादा उसका बोझ बढ़ गया है, तो वो भी ये कह रहा है। अच्छा। अब उन्होंने तो यहाँ तक करा है कि डिस्काउंट रेट भी बढ़ाए बैंकों के और स्टेट बैंक के, लेकिन स्टेट बैंक ने 22% पे उसको होल्ड किया हुआ, क्योंकि इससे ज्यादा का रेट बढ़ते हैं तो सनत बिल्कुल पिट जाएगी। ऑलरेडी सनत में माली लागत इतनी ज्यादा है कि वो 24 और 25% मार्कअप सर्व नहीं कर पा रहे, जिसकी वजह से प्राइवेट सेक्टर क्रेडिट यानी निजी शोबे के कर्जे जो बैंकों से हैं वो आधे से भी कम रह गए हैं। लोग नहीं ले रहे कर्जे, 500 अरब रुपए तक होता था निजी शोबे के कर्जे, आज 200 भी नहीं है। वो कहां से देंगे मार्कअप 24 और 25%, जिससे आपकी बेरोजगारी हो रही है, इससे आप में इजाफा हो रहा है और इससे आपकी महंगाई में इजाफा हो रहा है। आज आपकी महंगाई 1.5% मजीद बढ़ी है, 37% हो गई है। तो ये जो पेट्रोल की कीमत आप कह रही हैं कि कम किए गई 40 रुपए और 17 रुपए 15 रुपए, इसमें फिगर डाउन इफेक्ट नहीं हुआ है, किराए कम नहीं हुए। ट्रांसपोर्ट में ने जब वो बढ़ता है तो शाम में वो नए किराए अनाउंस कर देते हैं, लेकिन अब इतना बड़ा इम्पैक्ट आया है किसी ट्रांसपोर्ट कंपनी ने, किसी ने बिल्कुल तो गुर्बत में कमी कैसे आएगी, महंगाई में कमी कैसे आएगी? महंगाई में तो कमी आती है कि 40 रुपए फी लीटर कम होने से उसका असर आपके किरायों पे आता, आपकी ट्रांसपोर्ट पे आता, और जैसे शुगर में कमी आई है स्मगलिंग रोकने की वजह से, बाकी अशिया पे भी कमी होती, लेकिन ट्रिगर डाउन इफेक्ट नहीं है। उसकी वजह सबसे बड़ी है कि इंतजामी इकदाम आपके बहुत पुअर है, बहुत कमजोर है। आप मजबूत लोगों के ऊपर जो माफिया है, जो सट्टेबाज हैं, जो स्मगलर हैं, जो ट्रांसपोर्ट के एक माफिया है, उसको इंतजामी सतह पर डिस्ट्रिक्ट डिप्टी कमिश्नर वगैरह के लेवल पे आप नहीं हैंडल नहीं कर पा रहे हैं। बिल्कुल सही कह रहे हैं, आपके इंतजामी इकदाम बहुत ज़्यादा कमज़ोर हैं, वीक हैं। और इसी हवाले से मैं कॉन्फिडेंस सियासी पार्टीज़ का भी खैर जानना चाहूँगी, और वो भी मैं आपसे पूछूंगी कि मईशत को संभालने के हवाले से सियासी पार्टीज़ जो इस वक्त, या फिर हम कह लें निगरान हुकूमत, उसका कॉन्फिडेंस, उसके कॉन्फिडेंस की लेवल आपको कहाँ तक नज़र आ रही है। लेकिन ये पूछने से पहले सुरेश के पास चलते हैं। सुरेश वठलौंदा, चूँकि वो एक रीन्यूएबल एनर्जी एक्सपर्ट हैं, और ये एक तरफ नाज़रीन बिजली महांगी थी पई, तो सुरेश खां हली करे उन्हनि जो एक्सपर्ट ओपिनियन वठूं था, तो उन जो छा चवण आहे, एक तरफ बिजली महांगी थिए पई, छा कुछ अहिड़ा ज़बरदस्त सॉल्यूशंस मौजूद आहिनि जेके सुरेश साहब असांखे ॾेई सघनि, जंहिंसां मुल्क जो फ़ाइदो थी सघे थो, ऐं बिजली जी क़ीमतूं जेके आहिनि उहे घटिजनि, या इन जो डायरेक्ट कॉन्टेक्ट ई असांजे कर्ज़नि सां आहे, जेके असीं कर्ज़ा वरिता आहिनि, ऐं IMF जो प्रेशर आहे, त शायदि हाणे बिजली बि जेको आहे सस्ती थिए। सुरेश, छा चवंदा तव्हां ही जेकी मुल्की मुआशी हाल लॻा पिया आहिनि? जी जी बिल्कुलु, जीअं त एनर्जी जेको आहे बैकबोन हूंदी आहे इकोनॉमी जी। इकोनॉमी जॾहिं असां एनर्जी जा क्राइसिस हूंदा त डेफिनेटली कना वेरी ग्रेटली इफेक्ट थींदी, ऐं एनर्जी जा हिन वक़्तु IMF जो प्रेशर ऐं इहो ॻाल्हि नथो चई सघां त इहो असांजूं पॉलिसीज़ हूंदियूं आहिनि, प्लान्स हूंदा आहिनि, जंहिंजे अगेंस्ट ई IPP प्रोजेक्ट लॻाईंदियूं आहिनि, उन टाइम असां जेकॾहिं
दानिशमंदाना फ़ैसिला न कया आहिनि त उहो डेफिनेटली अॻिते हली असांजो इम्पैक्ट कनि था बिजली जे सोल्यूशन त मौजूदु आहिनि लॉन्ग टर्म असांखे हलिणो आहे ऐं जेके असां क्राइसिस मां न सिखियो हिन मां त अॻिते हली असां वधीक बिजली जे जेको टैरिफ आहे उनखे वधाइणो पवंदो ऐं इहे शयूं फ्यूचर में ॾिसणियूं पवंदियूं उन जे लाइ सभ खां पहिरीं इहो आहे त गवर्नमेंट इहो करे सघे थी त गवर्नमेंट इहो तइ कयो आहे त बाबा हाणे इंडिजीनियस रिसोर्सिस ई लॻंदा जेको असां हींअर जेको असां भोॻियूं पिया त इहो इन जे करे त छाकाणि त असां वटि जेके बि पावर प्लांट लॻल 2013 खां पोइ लॻा असां वटि इंजेक्ट थी बिजली पहिरीं असां वटि बिजली जो डेफिसिट हुयो पर उनमें इंजेक्ट थी पर उनजो जेको सिलेक्शन ऑफ रिसोर्सिस हुई दैट वाज़ द इशू हाणे उहो इशू हुयो त उनजे करे जॾहिं डॉलर इंडेक्सेशन थिए थी ऐं फ्यूल तव्हांजो महांगो थिए थो इम्पोर्टेड त डेफिनेटली इम्पैक्ट करे थो ऐं असांखे बिजली जो अघु वधाइणो थो पए टैरिफ वधाइणो थो पए हिकिड़ो सबबु इहो आहे त असांखे इंडिजीनियस रिसोर्स कहिड़ा आहिनि हाइड्रो आहे विंड आहे सोलर आहे रिन्यूएबल ख़ासि करे ऐं इवन थर्कोल बि इंडिजीनियस रिसोर्सिस आहे त असांखे इन्हनि रिसोर्स तरफ़ वञिणो पवंदो ऐं सेकेंडली इहो आहे त जेकॾहिं असां लॉन्ग टर्म प्लानिंग बि कयूं पिया ऐं असांखे यूटिलाइज़ेशन असांजी बहितर करणी पवंदी हाणे थिए ई पियो तव्हांजा प्रोजेक्ट्स जेके लॻल आहिनि उहे टेक और पे ते आहिनि त बिजली वठूं या न वठूं वी हैव टू पे द IPP असां जेकॾहिं बिजली नथा वठूं त कैपेसिटी चार्जिस उहे ठीकु ठाक आहिनि ऐं उहे असांखे ॾियणियूं पवंदियूं उहे असां इन जे करे असांजो टैरिफ जेको आहे एंड कंज़्यूमर एंड जेको टैरिफ असांखे ॾियणो थो पए उहो वधंदो रहे थो वक़्तनि ब वक़्तनि त असां जेकॾहिं ट्रांसमिशन ऐं डिस्पैच खे सुधारे ऐं यूटिलाइज़ेशन फैक्टर खे बहितर कयूं त इहो बि हिकिड़ो सुठो सोल्यूशन हूंदो थर्डली असांखे इहो ॾिसणो पवंदो त हाणे जनरेशन साइड खे केयरफुली इंजेक्ट करणो पवंदो या त असांखे फ़िलहालु जीअं तकड़ करे असां प्लान ठाहे वठूं था ऐं इंजेक्ट कंदा वञूं पिया कंटिन्यूअस असांखे ख़बर ई न आहे त असांजी डिमांड छा आहे ठीकु आहे असां डिमांड जेको आहे जेके कैलकुलेट कयूं पिया उन में कुझु शयूं असां फैक्टर्स कंसिडर ई न पिया कयूं फॉर एग्ज़ाम्पल जेकर तव्हां 2020-21 में वेंदो 21-22 में ॾिसंदो त कंज़्यूमर जेको आहे उनजो जेको बिजली यूज़ेज आहे डोमेस्टिक जो ख़ासि करे उहो डिक्रीज़ थियो आहे रादर देन इंक्रीज़ पॉपुलेशन इंक्रीज़ थिए थी डेफिनेटली इंक्रीज़ थियणु खपे डिक्रीज़ छो थियो ऐं असांजे पाकिस्तान में सभ खां वॾो मेजर जो कंज़्यूमर आहे उहो आहे ई डोमेस्टिक दुनिया में ईअं न हूंदो आहे त दुनिया में बिजली जेका वठंदो आहे सभ खां वॾो सेक्टर जेको हूंदो आहे इंडस्ट्रियल हूंदो आहे पोइ कमर्शियल हूंदो आहे देन डोमेस्टिक एंड एग्रीकल्चर ॿिया सेक्टर्स हूंदा आहिनि पाकिस्तान में 50% बिजली जेको आहे असांजी एनर्जी 50% ऑफ एनर्जी जनरेटेड कंज्यूम्ड बाय द डोमेस्टिक उनजो इकोनॉमी डायरेक्ट इकोनॉमी सां हिसो ई न हूंदो आहे ऐं त असांखे इहो बि ॾिसणो पवंदो त माण्हू सोलर ते शिफ्ट थियनि था टैरिफ वधे थो त सोलराइज़ कनि था घर लोड घटिजे पियो हाणे वधीक जेकॾहिं असां जनरेशन साइड ते वेंदासीं असां कारखाना वधीक लॻाईंदासीं बिजली ठाहिण जा त इहो अञा असांखे वधीक नुक़सानु ॾींदो ऐं अॻिते हली इहे टैरिफ वधण जो सबबु थींदा वेंदा अच्छा सॉरी मां थोड़ो समझण चाहियां थी ते सुरेश तव्हां चओ था त हाइड्रो विंड सोलर या थर्कोल जी तरफ़ वञणु घुर्जे न असांखे या मुंहिंजो चवण आहे त इहो पॉइंट थोड़ो क्लियर कजो बिल्कुलु वञणु घुर्जे इंडिजीनियस जी जी अच्छा उन्हनि जी ॻाल्हि कयो इंडिजीनियस सोर्स जी इहो इंडिजीनियस रिसोर्स हिकिड़ो त असांखे रिन्यूएबल दुनिया में हाणे क्लाइमेट चेंज जो हिकिड़ो वॾो इशू आहे ऐं असांखे ख़बर आहे त हाणे असांखे फ्यूचर जेको लॉन्ग टर्म सोल्यूशंस आहिनि उहो रिन्यूएबल में असांखे घुरणा आहे त विंड ऐं सोलर असां वटि ऑलरेडी आहे ऐं सुठो कॉरिडोर आहिनि बलोचिस्तान ऐं सिंध में सोलर त ओवरऑल पाकिस्तान में बि आहे ऐं पर सोलर उन जा रेट्स भी त असांखे ॾिसणा पवनि था न सुरेश त सोलर केतिरो एक्सपेंसिव न आहे सोलर जी तरफ़ असीं कीअं वधूं छा तव्हां नथा सम्झो त सोलर जेको आहे जी सोलर एक्सपेंसिव न आहे पर असां वटि लाज़मी हाणे जेको उनजो PV मॉड्यूल जेके चवनि था ऐं कॉमन सिंधी लैंग्वेज में असां आम लैंग्वेज में चवनि था प्लेटूं चवनि था इहे महांगियूं थियनि पियूं ऐं उहे महांगियूं थियनि पियूं इन करे डॉलर तव्हांजे जेको जीअं डॉलर जे करे थियनि थियूं जीअं डॉलर वधे थो रेट त उहो लाज़मी असां इम्पोर्ट कयूं पिया हाणे उनजो सोल्यूशन इहो आहे त तव्हां गवर्नमेंट खे घुरिजे त मैक्सिमम जेको आहे सो इहा कोशिशूं हुजणु खपनि त जीअं लोकल इंडस्ट्री लॻे लोकल सोलर मैन्युफैक्चरिंग थिए त उहो बि अव्हांजो इम्पैक्ट जेको घटिजी वेंदो उनजे बावजूद बि अव्हांजी हींअर जेको सोलर मां बिजली ठहंदी उहो बिजली ॿियनि सोर्सिस खां सस्ती आहे हिन डॉलर जी रेट ऐं इम्पोर्ट कयूं तॾहिं बि इन जे करे असांखे रिन्यूएबल तरफ़ तेज़ी सां वधणो पवंदो ऐं ॿियो इंडिजीनियस रखिणो पवंदो रिन्यूएबल इन करे फुली असां वञी सघूं त असांजी अञा ग्रिड सिस्टम असां वटि अञा सिस्टम एतिरो स्टेबल न आहे इंटरमीडिएट सोर्सिस आहिनि बैटरी बैकअप्स जेके स्टोरेज मीन्स आहिनि उन तरफ़ वधंदासीं त उहो थोरो इकोनॉमिकल फ़िलहालु वाइबल न हूंदो
त असांखे लोड बेस लोड खे मैनेज करण जे लाइ असांजा इंडिजीनियस रिसोर्सिस जेके आहिनि ठीकु आहे, उहे असांखे ॾिसणा पवंदा, जंहिंमें थर्कोल बि आहे, असां वटि हाइड्रो जो रिसोर्सिस आहे, विंड ठीकु ऐं आहे। सोलर आहे ऐं बायोफ्यूल्स आहिनि। बिल्कुलु सुरेश, असां तव्हां ॾाढी इहे सुठी लोकल ॻाल्हि आहिनि। कई त असां वटि सोर्सिस मौजूदु आहिनि, ज़रिया मौजूदु आहिनि जेकॾहिं असीं मख़सूस तौर ते बिजली जी ॻाल्हि कयूं, पर शायदि जीअं तव्हां ऐड कई आहे पॉइंट त स्ट्रैटजीज़ ऐं पॉलिसीज़ में वॾो जेको आहे डिफेक्ट आहे, सही चवां पई आऊं सुरेश? इहो ई तव्हांजे जी डिफेक्ट पॉलिसीज़ बि हुयूं, पर कॾहिं कॾहिं मूंखे लॻंदो आहे त पॉलिटिकल विल बि हुजणु खपे। त अच्छा पॉलिसीज़ हिकिड़ी आहे त तव्हां उनखे छो इम्प्लीमेंट ट्रू सेंस में न कयो, ऐं अवां उन वक़्तु छो जॾहिं विंड ऐं सोलर हिकिड़ी ग्रूम आई पे त वरी उनखे स्टॉप छो कयो वियो, वरी इहे जेको आहिनि फोसल फ्यूल, जेके इम्पोर्टेड फोसल फ्यूल आहिनि उनखे तव्हां छो इंजेक्ट कयो। त सही उहे शयूं आहिनि त असांखे हाणे इहो ॾिसणो पवंदो। पॉलिसीज़ हाणे असां वटि क्लियर आहे त 25% बाय 2025 असांखे रिन्यूएबल करिणो आहे ओवरऑल एनर्जी मिक्स में, ऐं बाय 2030 जेको आहे 30% करिणो आहे। उनजो गैस जनरेशन प्लान बि ठहियलु आहे, नेशनल इलेक्ट्रिसिटी पॉलिसी बि आहे, पर थिए ईअं थो त असांजो जेको पॉलिटिकल सेटअप आहे इन में अब्रप्टली जेको शयूं चेंज थियनि थियूं, उन्हनि जो सही इंटेंशन, उनजी पॉलिटिकल विल, हाणे उहे असांखे ॾिसणो पवंदो ऑल पॉलिटिकल पार्टीज़ खे त इहे बिजली जे ख़ासि करके जेको इहे शयूं आहिनि इलेक्ट्रिसिटी जनरेशन ते या ट्रांसमिशन ते या डिस्ट्रीब्यूशन ते, त उहे सभिनि शयुनि खे सभिनि खे गॾु हलणो पवंदो। त इहो इन सां ई मुल्क जी तरक़ी थी सघे थी। ऐं साईं सही, ॾाढो इकोनॉमिक्स वेठा इम्पोर्टेंट आहिनि ऐं पॉइंट इहे तव्हां वधीक रेस बहितर कयो त ॿुधाईंदा। पॉलिसीज़ बि अवेलेबल आहिनि, ऐं शायदि ईअं नथो चइजी सघे त सॼो फॉल्ट या डिफेक्ट पॉलिसीज़ में आहे, पर पॉलिटिकल विल जी वॾे पैमाने ते तव्हांखे खोट नज़र अची। तो डॉक्टर मिर्ज़ा, आप सुरेश को सुन रहे थे जो कि एक रिन्यूएबल एनर्जी एक्सपर्ट, और बड़े अच्छे सॉल्यूशंस वो बता रहे थे कि जैसे हाइड्रो है, विंड है, सोलर है, थर्कोल है, इन सोर्सेज को इस्तेमाल करके भी बड़े पैमाने पे हम सस्ती बिजली जो है प्रोड्यूस कर सकते हैं। लेकिन उन्होंने एक और इम्पॉर्टेंट बात की सोलर एनर्जी के हवाले से और सोलर प्लेट्स के हवाले से कि वो बहुत ज़्यादा महंगी होना शुरू हो गई हैं, लेकिन उसमें भी अगर गवर्नमेंट अपना किरदार अदा करे और ज़्यादा जो उनका कनेक्शन है वो डॉलर के रेट से है, तो आप इन सॉल्यूशंस को कैसे देखते हैं कि यानी सोर्सेज तो हमारे पास मौजूद हैं, रिसोर्सेज हैं, लेकिन शायद पॉलिटिकल अनसर्टनिटी और पॉलिटिकल विल की वजह से बहुत सारी चीज़ें पीछे रह जाती हैं? जी, मैं सुरेश साहब से एग्री करता हूँ। जो मैं समझा हूँ उसमें यही 3-4 हमारे इस वक्त बड़े इश्यूज हैं इंपोर्ट बढ़ाने के। फर्नेस ऑयल और इंपोर्टेड कोयला जो आप कर रहे हैं, ये एक बहुत बड़ा बोझ है आपके फॉरेन रिजर्व्स के ऊपर। हमें ऑल्टरनेटिव एनर्जी की तरफ और रिन्यूएबल एनर्जी की तरफ हर हालत में जाना है, और उसमें यही 3-4 जराए हैं जो हमारे सामने हैं, जो लोकल फ्यूल से आप उनको पावर जनरेशन कर सकते हैं, जिसमें एक है आपका विंड पावर, एक है सोलर पावर, और थर्कोल में भी हम इंपोर्टेड कोल से अब हमें निकलना होगा। हमारे थर्कोल में सलाहियत है बिजली पैदा करने की, जिसके बारे में कहते थे कि एक्सेस मॉइस्चर है या सल्फर कंटेंट ज्यादा है, वो अब गलत साबित होगा। 3 प्लांट वहां पे काम कर रहे हैं, एंग्रो की है, एक सीपैक की है, एक सिंध गवर्नमेंट की है, जो बिजली पैदा कर रहे हैं 630 है कुछ मेगावाट की। तो आपको अपने कोयले को इस्तेमाल करना है और रिन्यूएबल एनर्जी 30% के लेवल पे कम से कम लेके जानी है। उसमें प्रायोरिटीज आपकी होनी चाहिए सोलर और विंड। ये बात बिल्कुल सही है कि जो पैनल हमारे आ रहे थे उसमें एक तो मैनिपुलेशन की गई है कुछ बिजनेसमैनों ने, जिनका मैं सब किस पे मैनिपुलेशन की गई है? आवाज नहीं आ रही थी मुझे सर, क्या कह रहे हैं आप? मैनिपुलेशन? मैं ये कह रहा हूँ कि पैनल जब वो इंपोर्ट किए गए, अच्छा। उसमें ओवर इन्वेस्टिंग की गई है। 1 बिलियन के पैनल इंपोर्ट किए गए, जबकि उनकी हकीकी कीमत $500 मिलियन थी। तो एक तो ये भी निगाह रखी जाए कि आपकी जो आईटीपी प्राइसेस हैं वो आपके सामने उससे ज्यादा की कीमत में अगर इंपोर्ट हो रहे हैं तो उसका माने ये ओवर इन्वेस्टिंग की जा रही है। दूसरे ज्वाइंट वेंचर लगाएं, आप उसको तरगीब दें, कंसेशन दें, अपना बैंकिंग मार्कअप के ऊपर, कस्टम ड्यूटी के ऊपर, इनकम टैक्स की छूट वगैरह देके, ताकि लोग लोकल मैन्युफैक्चरिंग पे आए। पैनल इज नॉट वेरी सोफिस्टिकेटेड एंड टेक्निकल थिंग, वो वक्त गया। अब पैनल जो आ रहे हैं वो लोकली आप असम्बल कर सकते हैं, और लेटेस्ट टेक्नोलॉजी के तहत जो छोटे पैनल साइज के हैं ज्यादा एफिशिएंट हैं। तो मैं यही कहूँगा
कि अल्लाह ताला ने हमें 365 दिन सूरज दिया है। सही। हम बदनसीब हैं कि हमने सोलर पावर की कोई सिग्निफिकेंट जनरेशन जो है वो हम हासिल नहीं कर सके। विंड पावर में हमें बेस्ट वेलोसिटी ऑफ एयर सिंध में दी हुई है, सही। जमशेद में बेस्ट वेलोसिटी ऑफ एयर, उसको भी हमने इतना ज्यादा एक्सप्लॉइट और इस्तेमाल नहीं करा, कैश नहीं किया। आप लोकल फ्यूल पे जाके बिजली पैदा करेंगे तो बिजली सस्ती होगी। आप इंपोर्ट करके $100 के फर्नेस ऑयल के ऊपर या डीजल के ऊपर और फिर टैक्सेस और ड्यूटी देके और 280 रुपए का डॉलर से उसको इंपोर्ट करके आप सस्ती बिजली दे ही नहीं सकते, हो ही नहीं सकते। तो लिहाजा यही मसला है। एग्री करता हूँ सही कि हम अपनी लोकल फ्यूल के ऊपर जाके इंडिजिनस पावर जनरेशन करनी होगी और उससे सस्ती बिजली वेटेड एवरेज, इस वक्त आपका वेटेड एवरेज यानी औसतन बिजली की पैदावार सबसे महंगी है जो बास्केट में, क्योंकि आप फर्नेस ऑयल से, LNG के, LPG से, ये वो जो महंगे जराए इंपोर्ट के उस फ्यूल से बिजली पैदा कर रहे हैं। दैट्स नॉट गोइंग टू वर्क आउट। और आपको हरारत में मुकामी इंडिजिनस फ्यूल की तरफ जाना है। और डॉक्टर मिर्जा, यही तो बात है कि हम अपनी लोकल चीज़ों पे, अपने रिसोर्सेज पे आखिर क्यों डिपेंडेंट नहीं है। हम तो कॉटन तक इंपोर्ट करते हैं, जो चीज़ें हम प्रोड्यूस करते हैं आखिर वो हमें इंपोर्ट करनी क्यों पड़ रही हैं? ये आप कॉटन की इस बार फसल अच्छी हुई है। हम एक्सपेक्ट कर रहे हैं 10 से 11 मिलियन बेल हो सकती है। पिछले साल 5 मिलियन बेल भी वो नहीं थी और उसकी मेन वजह ये थी कि कल्टीवेशन एरिया भी कम हो रहा है और पॉलिटिकल प्रेशर भी है कि जहाँ शुगर है उन मिलों के करीब शुगर केन लगाएं ताकि उन्हें सस्ता गन्ना मिले और वाफिर मिकदार में मिले। लेकिन उससे हमारा ये जो सुनहरा रेशा है कॉटन, वो हमारी जो है उसकी पैदावार पिछले बार तो ठप हो गई थी। इस बार अल्लाह का शुक्र है एहतियात की गई है, लेकिन फिर हमें नए सीड्स बीटी कॉटन और जदीद टेक्नोलॉजी को अपनाना पड़ेगा। हमारी कॉटन की प्रोडक्शन 13 मिलियन बेल की प्रोडक्शन हम दे चुके हैं। हमारी रिक्वायरमेंट 14 मिलियन बेल तक थी। हम 1 मिलियन बेल फाइन काउंट इजिप्ट वगैरह से पूमा कॉटन कहलाती है वो हम इंपोर्ट करते थे। लेकिन पिछले बार तो हमें कई मिलियन बेल, कई बिलियन डॉलर खर्च करके मंगानी पड़ी है। लेकिन अल्लाह का शुक्र है कि इस बार कुछ पंजाब गवर्नमेंट ने खास तौर पे जो एग्रीकल्चर के मिनिस्टर्स हैं उन्होंने उसकी मॉनिटरिंग भी की है, सैटेलाइट पे तरीक़ेकार भी बदलाया है और जाली फर्टिलाइजर्स और खाद और केमिकल्स का सप्लाई को रोका है और उसकी वजह से एरिया भी बढ़ाया गया है। और कॉटन की जो फिक्स प्राइस है, जो मिनिमम सपोर्ट प्राइस, सही। आखिरी सवाल डॉक्टर मिर्जा, मैं आपसे पूछूंगी कि एक तरफ सख्त फिस्कल और मॉनेटरी पॉलिसीज़ और दूसरा कंटिन्यूसली इन्फ्लेशन का बढ़ना, चीज़ें महंगी होना, आप समझते हैं कि इस वक्त जो मौजूदा हुकूमत है, निगरान हुकूमत, वो इन सारी चीज़ों को संभाल सकेगी या कुछ ना कुछ बेहतर जो है वो ज़रूर हो सकेगा? जैसे पेट्रोल की कीमतों में कमी आ गई तो अब ये तो नहीं होने वाला ना कि चूँकि आवाम में भी ये तासुर बहुत ज़्यादा फैल चुका है कि अब इन्होंने 40 रुपये अगर कम किया है तो ये 80 रुपये शायद बढ़ाने लगे हैं। तो आने वाले दिन आपको कैसे दिखाई दे रहे हैं? और कम होने का ताल्लुक तो इंटरनेशनल प्राइसेस में है और ये बात IMF से एग्री हुई है कि जो इंटरनेशनल प्राइस इंपोर्ट करके और टैक्सेस और पेट्रोलियम डेवलपमेंट लीवे लगा के जो लागत आती है वो चार्ज की जाएगी। तो वो तो आप और मैं उसमें ज्यादा इख्तियार नहीं रखते बात करने का, इंटरनेशनल प्राइसेस आएंगी। लेकिन जो कम हुई है इसको इंतजामी इक़दाम के जरिए इनका फैक्ट आना चाहिए था किरायों में, ट्रांसपोर्ट में, जो नहीं आया है। जहां तक सवाल है टाइट मॉनेटरी पॉलिसी की, देखिए हमारा अफराते दर बढ़ा है, अफराते दर 37% पे हो गया है। अफराते दर को कम करने के लिए टाइट मॉनेटरी पॉलिसी या मार्कअप रेट बढ़ाए जाते हैं, लेकिन टाइट मॉनेटरी पॉलिसी के 2 मकसद होते हैं। एक मकसद तो उसका होता है अफराते दर को रोकना, उसमें कमी करना, और दूसरा होता है GDP ग्रोथ में इजाफा। बदकिस्मती से, मैं फिर रिपीट करूंगा, बदकिस्मती से हमने जो
टाइट मॉनेटरी पॉलिसी इख्तियार करके मार्कअप रेट बढ़ाए हैं, इससे ना तो आपका अफरात-ए-ज़र कम हुआ है और ना ग्रोथ में इजाफा हुआ, बल्कि ग्रोथ जो 3.3% की टारगेट थी वो IMF वर्ल्ड बैंक ने 1 और 1.5% के ऊपर फोरकास्ट कर रहे हैं। लिहाजा हमें ये सोचना है कि क्या हम मार्कअप बढ़ा के अफरात-ए-ज़र कम कर सकते हैं, मजीद टाइट मॉनेटरी पॉलिसी इख्तियार करके हमारी GDP ग्रोथ बढ़ने के बजाय कम क्यों हो रही है। ये में फिक्रिया है जो हमारे पॉलिसी मेकर्स को सोचना चाहिए। राइटली पॉइंट आउट किया आपने चीज़ें। सुरेश, आखिर में तव्हां कुछ ऐड करण चाहींदव त जीअं तव्हां पॉलिसीज़ जी ॻाल्हि कई त उहे सही आहिनि, पर पॉलिटिकल अनसर्टनिटी भी पंहिंजी जगह ते स्टैंड करे थी, या छा तव्हां सम्झो था त मुल्क में कंहिं अहम सियासतदान जे वापसि थियण सां जीअं हिन हफ़्ते जी असीं वॾे में वॾी इहा ख़बर चई सघूं था। जी सुरेश, तव्हांजी तरफ़ आउं अचणु चाहींदसि ऐं इहो आख़िर में सवाल कंदसि त छा जीअं तव्हां ॻाल्हि कई पॉलिटिकल अनसर्टनिटी जी, त कंहिं अहम सियासतदान जे वापसि थियण सां बि मुल्क जी मईशत ते वॾे पैमाने ताईं को मस्बत असर छा पइजी सघिजे थो? ठीकु आहे, सियासतदाननि जो इहो सिलसिलो हलंदो रहंदो आहे। मूंखे ईअं लॻंदो आहे त सियासतदान त ईंदा वेंदा रहंदा आहिनि, ऐं पर हिकिड़ी ॻाल्हि आहे कि पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि, कॉमन हिकिड़ो शयूं आहिनि, उन डिसाइड करणी पवंदियूं, जंहिंमें ख़ासि करे बिजली आहे। त मूंखे लॻे थो बिजली जे हिसाब सां हिननि खे शयूं कुझु जेको पॉलिटिकल पार्टी अचे थी उन्हनि खे इहो ॾिसणो पवंदो त इंडिजीनियस ऐं ट्रांसमिशन सुधारणो आहे ऐं लोकल मैन्युफैक्चरर्स जल्द वठी अचिणो आहे। अहिड़ियूं पॉलिसीज़ ठाहिनि जंहिंसां इन्वेस्टमेंट अट्रैक्ट थिए, लोकल मैन्युफैक्चरिंग थिए, जंहिंसां एनर्जी सिक्योरिटी असां जेको इशू आहे उहो बि असांजो सस्टेनेबल तौर पर जेको दुनिया में जंग लॻे थी, त तव्हां हींअर ॾिठो त रशिया ऐं यूक्रेन जे विच में त यूरोप कीअं इफेक्ट पियो थिए, छाकाणि एनर्जी हाणे सभु कंट्रीज़ सोचनि था त हिकिड़ो रिन्यूएबल ऐं एनवायरमेंट क्लाइमेट खे ॾिसणो आहे ऐं ॿियो एनर्जी सिक्योरिटी खे ॾिसणो आहे। त लोकल इंडिजीनियस रिसोर्सिस हूंदा त असां उन में घटि में घटि सस्टेन ईंदासीं एनर्जी जे हवाले सां, ऐं इहे ई पॉलिसीज़ ऐं प्लान जोड़णियूं पवंदियूं ऐं जेके पॉलिसीज़ ऑलरेडी ठहियल आहिनि उनखे इम्प्रूव बि कनि ऐं घटि में घटि ठहियल उन्हनि खे इम्प्लीमेंट कनि टू लेटरल स्प्रेड। त इहो ई सोल्यूशन आहे जंहिंसां ते अॻिते वधूं। ठीकु आहे, वरी महिरबानी सुरेश तव्हांजे वक़्त जी। तव्हां जेके सॉल्यूशन्स ॾिना ऐं सॉल्यूशन्स तमामु सिंपल आहिनि। नाज़रीन, जीअं असांजा एक्सपर्ट्स चवनि पिया त जेके पॉलिसीज़ अवेलेबल आहिनि या जेके ज़रिया मौजूदु आहिनि उन्हनि ते जेकॾहिं हुकूमत कमु करे, मख़सूस तौर ते बिजली जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं, जेके सोर्सिस असां सां इंजीनियर सुरेश शेयर कया त जीअं सोलर प्लांट्स आहिनि या उनखां अलावा थरकोल, विंड, हाइड्रो ते जेकॾहिं असीं डिपेंडेंट थियणु शुरू थियूं त वॾे पैमाने ताईं असीं बिजली जेको आहे सस्ती पैदा करे सघूं था। पर अफ़सोस असांजा हुकुमरान कुझु ॿियनि मसइलनि में उलझियल आहिनि। सो बहरहाल ही सॉल्यूशन्स उन्हनि असांजे जेके एक्सपर्ट्स आहिनि ॾिना त इन्हनि सां काफ़ी जेको आहे काफ़ी हद ताईं वॾे पैमाने ताईं चेंजिस अची सघनि था, सस्ताइप थी सघे थी। हा, हुकूमत जे लाइ हिकु चैलेंज आहे। ऐं तेल जी ॻाल्हि ते जीअं त ॿिया असां सां जेके डॉक्टर मिर्ज़ा मौजूदु हुआ उन्हनि चयो त जेके तेल जूं प्राइसिस। वेलकम बैक नाज़रीन, हिन सेगमेंट में ॻाल्हि कंदासीं त कीअं फ़लस्तीन ते इसराइल तमामु घणो तशदुद करे पियो, उनजी बमबारी। असीं चऊं त हिन मसइले खे 2 हफ़्तनि खां वधीक टाइम गुज़री चुको आहे, पर हिन वक़्त ताईं इसराइली बमबारी फ़लस्तीन में जारी आहे। ऐं नाज़रीन, एतिरे क़दुरु जो उते खाधो, पाणी, दवाऊं ऐं बिजलीअ जी सप्लाई गज़ा में बंदि थी चुकी आहे। इसराइल बंदि करे छॾी आहे। तव्हां 1 मिंट जे लाइ सोचो त तव्हांखे अहिड़े इलाइक़े में हुजो जिते चइनी तरफ़ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बमबारी हुजे, धमाकनि जा आवाज़ हुजनि ऐं उते मथां तव्हांजे कुझु पना उछलाया वञनि, पैम्फलेट्स उछलाया वञनि त तव्हां हीउ इलाइक़ो, हीउ शहर जेको आहे ख़ाली करे छॾियो। इहा ई साॻी सूरत हाल गज़ा में लॻी पई आहे। जिन पननि जी, जिन पैम्फलेट्स जी आउं ॻाल्हि कई, उहे पैम्फलेट्स इसराइल पारां फ़लस्तीननि जे मथां उछलाया विया त अव्हां नॉर्थ टू साउथ गज़ा जेको आहे मूव कयो, छो त असीं नॉर्थ गज़ा खे उते धमाका करणु वञूं पिया, बम उछलाइणु वञूं पिया। सो तव्हां फ़ौरन सां जेको आहे ख़ाली कयो। इहो आउं गज़ा जी ॻाल्हि कयां पई। फ़लस्तीन में इहा सूरत हाल लॻी पई आहे। पर न सिर्फ़ु इहो, हाणे चर्चिस हुजनि, मस्जिदूं हुजनि, अस्पतालूं हुजनि, इसराइल उन्हनि खे बि पंहिंजो निशानो बणाए थो। उते बि बम वग़ैरह उछलाए पियो। जीअं तव्हांखे तव्हांजी ॼाण में इहा ॻाल्हि ज़रूरु हूंदी त कुझु ॾींहं अॻु में इसराइल हिकु अस्पताल खे निशानो बणायो हुयो, जंहिंजे नतीजे में 471 फ़लस्तीनी शहीद थिया हुया। ऐं गॾोगॾु हिकु चर्च ते बि उन्हनि हमलो कयो, जंहिंजे नतीजे में 18 ॼणा मारिजी विया। सो वधीक मजमूई तौर ते जेकॾहिं तव्हांखे फ़लस्तीनी शहीद फ़लस्तीनियुनि जो
तादादु ॿुधायूं त उहो 2800 खां वधी चुको आहे, जंहिंमें घणो अंगु ॿारनि जो आहे। वधीक हली करे GR बलोच साहब फॉर्म एम्बेसडर असां सां मौजूदु आहिनि, उन्हनि सां हली करे ॻाल्हि ॿोल कयूं था त पाकिस्तान जो इन में किथे स्टैंड आहे ऐं इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन्स जो इन हवाले सां छा चवणु आहे, हू केतिरो फ़लस्तीनियुनि जो आवाज़ु बणिजनि थियूं। अस्सलाम वालेकुम GR साहब, तव्हां वटि यकीनन मुंहिंजो आवाज़ ईंदो हूंदो। अस्सलाम वालेकुम लाइला जी। सर महिरबानी तव्हांजे टाइम जी। ही हिन वक़्तु जेका सूरत हाल लॻी पई आहे फ़लस्तीन में तमामु घणी अफ़सोसनाक आहे, इन जी जेतिरी मज़ाहमत कजे घटि आहे, छो त हाणे अस्पतालुनि ते बि इसराइल एतिरो बेरहमाने तरीक़े सां बमबारी करे पियो जो अस्पतालूं बि हाणे महफ़ूज़ न रहियूं आहिनि ऐं उते छा हालत लॻी पई आहे, तव्हां छा ॾिसो पिया त को सॉल्यूशन या इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन्स तव्हांखे तगड़ियूं इन मामले में नज़र अचनि पियूं, को किरदारु निभाईंदे, ऐं गॾोगॾु मुस्लिम दुनिया तव्हांखे इन हवाले सां केतिरी तगड़ी ऐं केतिरो फ़लस्तीन जो आवाज़ बणिजंदे नज़र अचे पई? लाइला बेसिकली जो कुछ तो इंसानी कज़ियो जेको आहे सो वक़ूफ़ पज़ीर थियो आहे गज़ा में जी गुज़श्ता 12 ॾींहनि खां वठी, तो ॾींहं ॾिठे जी क़त्ल आम आहे, ॾींहं ॾिठे जो नस्ल कशी आहे, ॾींहं ॾिठे जा खून ख़राबो आहे। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त दुनिया में का मोरालिटी कान्हे, का लॉ एंड लॉ रूल ऑफ लॉ कोन्हे को। उहे जमहूरियतूं सो कॉल्ड जमहूरियतूं जेके रूल ऑफ लॉ जी ॻाल्हि कनि थियूं, रूल बेस्ड ऑर्डर जी ॻाल्हि कनि थियूं, उहे किथे नज़र, बल्कि उहो त पाण उन्हनि खे हिन वक़्तु बि वेपन पिया ॾियनि, उन वक़्तु बि उन्हनि खे चवनि था भली हिननि खे मारियो। तॾहिं त UN में हिकिड़ो रेज़ोल्यूशन आयो त हिकिड़ो ह्यूमेनिटेरियन पॉज़ ॾिनो वञे, मतिलबु आहे त एतिरो पॉज़ ॾियो त असां कम अज़ कम ह्यूमेनिटेरियन असिस्टेंस ॾेई सघूं, उहा बि उन्हनि ते ॻाल्हि मञी आहे। त मुंहिंजे ख़्याल हीअ तारीख़ जो हिकिड़ो तमामु सारो थपो आहे जेको हमेशह यादि रहंदो। ऐं इज़राइल जी त तारीख़ आहे ज़ुल्म जी, फ़लस्तीन जे ख़िलाफ़ उनजे चढ़ण खां वठी हिकिड़ी इंपीरियल जहिड़ो करे हिकिड़ो प्रोजेक्ट आहे जंहिंमें तव्हांखे ख़बर हूंदी 7 मिलियन खां वधीक फ़लस्तीनियन पंहिंजे खे धकेले ॿाहिरि कढियो वियो उन जॻह ते। हिकिड़ो आर्टिफिशियल जेको आहे तो आइडेंटिटी इज़राइल जी, जंहिंमें यूरोप खां ऐं पूरी दुनिया खां ज़ायनिस्ट ऐं इज़राइल जेकी यहूदी हिते आंदा विया, तो इहो कोई इंपीरियल प्रोजेक्ट आहे। अनफॉर्चुनेटली इनखे कोई सपोर्ट बि रही आहे मुसलमाननि जी बि, अरबनि जी। तो आई थिंक वक़्तु अची वियो आहे त उनखे रीथिंक करणु घुरिजे, कंहिं तरह सां इज़राइल जे वजूद खे ई क्वेश्चन करणु घुरिजे एट द इंटेलेक्चुअल लेवल, एट द पॉलिटिकल लेवल एंड एट द थिंकिंग लेवल। राइट, ठीक आहे। अच्छा, त वधीक जेको आहे इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन्स तव्हांखे कीअं नज़र अचनि पियूं, उहे हिन पंहिंजो किरदारु मस्बत तरीक़े सां प्ले कनि पियूं? जी न, बिल्कुलु न। मुंहिंजे ख़्याल UN जेका हिकिड़ी अहिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे जेका हथ में इन्हनि जी जेके वॾा सुपर पावर आहिनि उनजे हथ में आहे, ऐं हिन वक़्तु मां चवां स्टेटमेंट ते का बि टेंजिबल ॻाल्हि कोन्हे थी हले। लेकिन जो हिकिड़ी ख़बर आई आहे त शायदि रफ़ा जेको आहे सो बॉर्डर ते कुझु असिस्टेंस वई आहे, जंहिंमें पाकिस्तान बि शामिल थियो आहे, विच में वेरी गुड आइडिया। त असां उमेद करे सघूं था त अला करे इन्हनि जी मुश्किलातूं ऐं इन्हनि जूं आज़माइशूं असांजे फ़लस्तीनी भाउरनि जूं ख़तमु थियनि। असां उन्हनि सां गॾु बीठा आहियूं, असां आवाज़ सां आवाज़ मिलायूं था, हिननि जी शहादत कनि, शहीदनि खे सलाम था पेश कयूं ऐं दुआ था कयूं पंहिंजे ऑब्जेक्टिव में कामयाब। ठीक, आख़िरी सवाल GR साहब, जीअं तव्हां रफ़ा बॉर्डर जी बि ॻाल्हि कई त उहो त फ़िलहाल बंदि आहे न उते, अव्हां जेकर इन हवाले सां वधीक असांखे ॿुधाए सघो त छा तव्हांखे लॻे पियो त इजिप्ट जेको आहे फ़लस्तीनियुनि खे उन हवाले सां वेलकम करे सघंदी, बॉर्डर खोले सघंदी बाक़ाइदा तौर ते? बेसिकली अञा ताईं मिस्र जेको इज़राइल जो इहो ई हाणे प्लान आहे जेको शुरू खां वठी रहियो आहे त कंहिं तरह सां इनखे धके ॿाहिरि कजे जेके आहिनि फ़लस्तीनी। सो हाणे मिस्र ऐं जॉर्डन बिल्कुलु मना करे छॾियो त असां को बि इज़राइली पनाहगीर न कंदासीं एक्सेप्ट। इन करे जो इहो ई टैक्टिक्स रहियो आहे इज़राइल जो त हू हिननि खे ॿाहिरि कब्ज़ा करे ऐं हुन ते पंहिंजी सेटलमेंट ठाहींदो। इन्हनि जी 220 खां मथे सेटलमेंट फ़लस्तीनियुनि जी लैंड ते आहिनि। तो मुंहिंजे ख़्याल एज अ स्ट्रेटेजी ऑल्सो फ़लस्तीन चवंदा असां मरंदासीं की, पर पंहिंजी जॻह ते मरंदासीं, पंहिंजे घर में मरंदासीं। तव्हां कच्छ जा राइटिंग ॾिठा हूंदा जंहिंमें हुननि ॿुधायो आहे हुननि खे इज़राइल खे चयो आहे त असां पंहिंजे घर मां निकिरंदासीं कोन, असां पंहिंजे ज़मीन सां न निकिरंदासीं। सही, बिल्कुलु ज़मीन तव्हां पंहिंजो घर जेको आहे न छॾींदासीं। थैंक यू GR साहब, तव्हां इन हवाले सां असांखे काफ़ी कुझु ॿुधायो, ऐं जेको पाकिस्तान जो बि इन हवाले सां ओपिनियन पंहिंजी जॻह ते स्टैंड करे थो त हू बि बाक़ाइदा तौर ते फ़लस्तीन जी हिमायत करे पियो। वॾी महिरबानी तव्हांजी GR साहब। सो नाज़रीन, ही हाल लॻो पियो आहे फ़लस्तीन में, गज़ा में ख़ासि करे, ऐं तमामु घणी ख़तरनाक क़िस्म जी सूरत हाल लॻी पई आहे। पर फ़लस्तीनियुनि जे हौसलनि खे असीं सलाम पेश करणु चाहियूं था। हिन वक़्तु 2800 खां वधीक फ़लस्तीनी शहीद थी चुका आहिनि, जिन में ॿारनि जो तादादु, औरतुनि जो तादादु तमामु घणो आहे। असीं दुआई करे सघूं था, ऐं इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन्स ते बि हिन वक़्तु शदीद तंज़ थिए थो त आख़िर उहे आवाज़ फ़लस्तीन जो छो नथियूं बणिजनि, ऐं छो हिन वॉर जो जेको आहे को सॉल्यूशन आख़िर नथो निकिरी सघे। बहरहाल प्रोग्राम में ॾींदा इजाज़त, मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। अल्लाह हाफ़िज़।